कंदकोट खां रिपोर्ट कर रहे अब्दुल खालिक चाचड़ कंदकोट लगे हथियार बंदन जे हथियां अगवा थी वियल गोला बिरादरी जा 3 ॼणा बाज़ियाब न थी सघिया। सुभाणे गोला बिरादरी पारां इंडस हाईवे ज़ोरगढ़ वटे बंद करे धरणो हणण जो ऐलान कयो वियो आहे। तफ़सील मुजिब कंदकोट लगे 23 ॾींहं अॻु हथियार बंदन जे हथां अगवा थी वियल गोला बिरादरी जा 3 ॼणा अहमददीन गोलो, गुलाम अब्बास गोलो ऐं अब्दुल गफ्फार गोलो खे हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे विया आहिनि ऐं कश्मीर ज़िले जी पुलिस मुखबिरनि खे बाज़ियाब कराए न सघी आहे। कुझु ॾींहं अॻु सरदार मोहम्मद सलाह ख़ान गोलो वटे कठ बि घुरायो वियो हो। SHO बख्शापुर अब्दुल हफ़ीज़ चाचड़ सरदार मोहम्मद सलाह ख़ान गोलो खां मोहलत वरिती हुई त तव्हांजा माण्हू जल्द खां जल्द बाज़ियाब कराए वेंदो। होॾां मुखबिरनि जे वारसनि पारां कंदकोट कश्मीर इंडस हाईवे ज़ोरगढ़ वटे रोड बंदि धरणो हंयो वेंदो ऐं उन मौक़े ते मुखबिरनि जे वारस ने नादर अली ऐं अकबर अब्दुल नबी गोलो, कुदरतुल्लाह गोलो, नूरदीन गोलो ऐं ॿियनि चयो त कश्मीर पुलिस हिन वक़्त ताईं मुग़वी अहमददीन गोलो, गुलाम अब्बास गोलो, अब्दुल गफ्फार गोलो खे बाज़ियाब न कराए सघी आहे। पुलिस सिर्फ़ ख़ाली आसरा ॾेई रही आहे। उन्हनि वधीक चयो त मुख़बिरनि जी बाज़ियाबी ताईं रोड बंदि रहंदो। जेसीं ताईं मुख़बिर बाज़ियाब न थींदा तेसीं ताईं रोड बंदि रहंदो।